ताकत ऐं दौलत अल्लाह साईं जी नेमत जे बदिरां तो उनखे ज़ुल्म ऐं तकबर जे तौर इस्तेमाल कई तो मज़हब जे नाले ज़ुल्म खे जाइज़ कराइण पियो ॾिनो। मज़हब अमन अमान वारो आहे तो उनखे ज़ुल्म ऐं कारोबार जे वर चाढ़े उनखे तो मार्केट ऐं बाज़ार में आणे तो असांखे बि कारोबारी ठाहियो तूं पाण त वॾो कारोबारी आहीं तो इन्हनि गुनाहनि खे मामूली जेको सम्झो पर इहे गुनाह वॾा आहे सॼे माशरे लाइ अज़ियतनाक आहिनि। सॼे माशरे खे तो आज़ाब मंझि आणे छॾियो आहे जकड़े छॾियो आहे तूं असांखे मस्जिदनि मंझि बि वञणु कोन थो ॾे। मस्जिद अल्लाह जो घर आहे तो मनसूब करे छॾी आहे पंहिंजे अक़ीदे सां। मस्जिद में छाजे लाइ रब जो मतिलबु घर माण्हू छाजे लाइ थो वञे। हिकिड़ो माण्हू वञे थो अल्लाह जो फर्ज़ खे अदा करण लाइ, ॿियो माण्हू वञे थो विज़ू जे लाइ हथ मुंहुं धोइण जे लाइ, को माण्हू हुनजो बाथरूम मतिलबु इस्तेमाल था करण था वञे थो, को माण्हू हुते फर्द महसूस पनाहगाह जे लाइ थो वञे थो, वरी को बेचारो चोर हुन मुंहिंजा बैटरी खणे थो त मुंहिंजा पक कोई बच्चा बि बुखिया आहिनि या हुनखे आइस कोन मिली आहे चर्स कोन मिली आहे उहो चोर बि वीचारो हुन में पुॼे थो। त इहे सभु तव्हां उन्हनि मस्जिदनि खे बि पंहिंजे उन्हनि मकतबे फ़िक्र खां वठी बि पंहिंजे नाले सां मनसूब करे हालांकि मस्जिद त अल्लाह साईं जी आहे, घर त अल्लाह जो आहे। घर उन बि घर जा बि ख़रीदार बि अवी मालिक बि अवी असांखे वरी बि घटियुनि में बाज़ार में अल्लाह खे सजदो करणो पवे थो छो त हुते त अवी दंडा खणी मतिलबु बीठा आहियूं, छॾियो ई कोन था ही फिलाणे जी ही फिलाणे जो नाला फिलाणे जा। अल्लाह साईं जो त किथे नालो ई मन कोन्हे, महबूब जो त किथे नालो ई कोन्हे, हर नाले जे पुठियां तव्हांजा नाला।